इस्लामाबाद क़ौमी एहतिसाब ब्यूरो नेब कानून तरमीम मां फ़ाइदो हासिल कंदड़ जवाबदारनि बाबति सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी आहे। हलंदड़ साल 30 अगस्त ताईं 12 रेफरेंसिस नेब अदालतुनि मां मुंतक़िल थिया। तरमीमनि मां फ़ाइदो हासिल कंदड़नि में आसिफ अली ज़रदारी ऐं अॻूणो वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी भी शामिल आहिनि। नेब रिपोर्ट मूजिबि ख़ुर्शीद शाह, मंज़ूर कादिर काका ऐं ख़्वाजा अनवर मजीद जा नेब केस मुंतक़िल थिया। जाली अकाउंट्स केस जो मुख्य जवाबदार हुसैन लवाई जो केस भी नेब जे दायरा इख्तियार मां निकिरी वियो। आसिफ अली ज़रदारी के ख़िलाफ़ पार्क लेन रेफरेंस एहतिसाब अदालत तरमीम बाद वापस करे छॾियो। ओमनी ग्रुप जी अब्दुल गनी मजीद ख़िलाफ़ नेब केस भी एहतिसाब अदालत वापस करे छॾियो। हलंदड़ साल मजमूई तौर 22 केस एहतिसाब अदालतुनि मां वापस थिया। नेब तरमीम बाद 25 केस बेनो फॉर्म्स के मुंतक़िल किया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।